सिजावल में खेमा राशन न मिलण ते केतिरनि ॾींहनि खां डीसी हाउस जा चकर काटींदड़ बरसात मुतासिर औरतुनि पारां सिजावल जे डिप्टी कमिश्नर ख़िलाफ़ डीसी हाउस साम्हूं सिजावल टटो रोड ते धरणो हणी एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़ ग़रीब मुतासिर औरतुनि चयो त डीसी सिजावल वटि आयल टेंट मनपसंद माण्हुनि खे ॾिना पिया वञनि। असांखे दरपदर कयो पियो वञे। हुननि चयो त बरसातुनि में असांजा घर पाणी हेठि अची ड्रही पट पइजी विया आहिनि ऐं असां बचनि समेत खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। जॾहिं बि खेमनि लाइ डीसी हाउस अचूं था त असांखे दरबदर कयो वेंदो आहे। केर बि वाहुर करण वारो नाहे। हुननि मुतालबो कयो त असांखे राशन खेमा ॾिना वञनि, न त ॿीहर एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो।